अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। जेको उन जे मयार ते पहुची नथो सघे, जेको उन जे मयार ते पहुची नथो सघे, उहो उन जे किरदार ते आङुरियूं खणंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। शख़्सियत बदिलजी वेंदी आहे सुठे किरदार सां। शख़्सियत बदिलजी वेंदी आहे सुठे किरदार सां। कहिड़ो बि ऐब कैमीरा जे अख वांगुरु दिलि जी अख खां लिकी कोन सघंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। तबसरा ग़ैर जे किरदार ते करण वारा, तबसरा ग़ैर जे किरदार ते करण वारा, छा तुंहिंजी पंहिंजो पाण सां मुलाक़ात कान थी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। तक़रीबन जेको मयार ताईं पहुची कोन सघंदो आहे, तक़रीबन जेको मयार ताईं पहुची कोन सघंदो आहे, इहो किरदार जी ॻाल्हि कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। उन जी तइलीम सां पथर बि ॻरी वेंदा आहिनि। उन जे तइलीम सां पथर बि ॻरी वेंदा आहिनि। सदाकत जी ख़ुशबू जंहिंजे किरदार मां ईंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। निहायत ई शफ़ीक़ मिज़ाज जी शख़्सियत जे किरदार आहिनि। निहायत ई शफ़ीक़ मिज़ाज जी शख़्सियत जे किरदार आहिनि। उन जे इल्म जो फैज़ हरदम गॾु हूंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। कंहिंखे दिलि सां चाहणु, कंहिंखे दिलि में विहारणु, कंहिंखे दिलि सां चाहणु, कंहिंखे दिलि में विहारणु, उन बाबति मोहबत भरी ॻाल्हि दिलि जे गहराईअ सां निकिरंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम मग़फ़िरत फरमाए, रहम फरमाए, तूं ई सभ खां वधीक रहम कंदड़ आहीं। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम मग़फ़िरत फरमाए, रहम फरमाए, तूं ई सभ खां वधीक रहम कंदड़ आहीं। बेशक अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाईंदड़ रहम कंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, इहो हिकु ख़ूबसूरत किरदारु दिलि रुबा लॻंदो आहे। इहो हर अॾा दिलनशी रखंदो आहे।